भानसेदाबाद वेझो एलिमेंटरी स्कूल हाफ़िज़ हाजी खान सोलंकी में मौजूद आहियूं, जिथे मासूम शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं हथनि में किताब खणी सरापा एजाज आहिनि। हिते 300 प्लस जेके आहिनि से शागिर्द आहिनि, पर उस्ताद घटि हुजण जे करे तालीम जो निज़ाम मुतासिर थी रहियो आहे। सीनियर जेको आहे उस्ताद साईं गुलाम अहमद सोलंकी साहिब सां गॾु मौजूद आहे। साईं, मासूम ॿारड़ा सरापा एजाज आहिनि, तव्हां सीनियर टीचर आहियो, तव्हांखे आख़िर नज़रअंदाज़ छो थो कयो वञे, कहिड़ी ज़रूरत आहिनि तव्हां जूं? साईं, असांजो स्कूल 3 सालनि खां अपडेट थियो आहे ऐं गुलाम अहमद सोलंकी सीनियर उस्ताद एलिमेंटरी स्कूल उस्ताद हाफ़िज़ हाजी खान सोलंकी, मां पाण पेटीएल में जनरल सेक्रेटरी रहियो आहियां 9 साल ज़िले जामशोरे में। अर्ज़ु आहे वज़ीर आला सिंध खां त असां ॻोठाणा बि आहियूं, तुंहिंजा वोटर बि आहियूं ऐं सरदार सिकंदर खे असां हमेशह हमेशह वोट बि ॾिनो आहे ऐं हीअ बिल्डिंगूं इहे सभु महिरबानी त आहे, पर उस्ताद कोन्हनि। 3 सालनि खां पोइ किरी टोड़े अॼु आया आहियूं हिन मैदान ते, त असांखे उस्ताद 5 JST ॾिना वञनि। हिकिड़ो उस्ताद हिते JST ड्राइंग टीचर ॾिनो वञे, हिकिड़ो HST ॾिनो वञे, 5 प्राइमरी उस्ताद ॾिना वञनि, जेके 2 प्राइमरी उस्ताद हाणे असांखां STR जी पॉलिसीअ तहत DO पांधी खान टालपुर साहिबु प्राइमरी बदिली करे छॾिया। बाक़ी असां वटि 4 उस्ताद आहिनि ऐं हिकिड़ो 17 ग्रेड जो ऑफिसर हेडमास्टर हिते मुक़ररु थियल आहे, पर असां वटि उस्ताद जो न आहिनि। त एतिरी तालीम असां 4 माण्हू आख़िर 12 24 सालनि खां कीअं हलायूं? असांजा ज़ुल्म जी इंतिहा इहा आहे। असां वज़ीर आला जे तक जा आहियूं, वज़ीर आला ॿुधण लाइ तयारु न आहे। सरदार सिकंदर रावपुटो साहिब बि माना इंसाफ़ करण लाइ तयारु न आहे। रेस शिजांद रावपुटो साहिब बि महिरबानी कोन थो करे, चई बीठा आहियूं, अर्ज़ु करे बीठा आहियूं। अॼु तव्हां वटि अदालत में DC जामशोरो ऐं वज़ीर आला सिंध ऐं वज़ीर तालीम सिंध सैयद सरदार अली शाह असांजो अर्ज़ु ॿुधे, असांखे उस्ताद ॾिए। जीअं न त असां वरी 8-9 डिसंबर ते प्रेस क्लब भान जे अॻियां मेन रोड ते भान अंदरि जिथे प्रेस क्लब भान आहे उते धरणू पंहिंजे शागिर्दनि ऐं उस्तादनि समेत हणंदासीं। असां ॻोठाणा बि आहियूं, मां 500 ॻोठाणा वठी उहे बि धरणू हणंदुसि। जेकी ॻाल्हि कयां थो उहा थींदी। उस्ताद न मिलिया 8 डिसंबर ताईं, उस्ताद न मिलिया त मां उते धरणू हणाईंदुसि। बाद में 7 प्रेस क्लब जे अॻियां धरणू हणाईंदुसि ऐं उस्ताद मिलणु घुरिजनि। असां पाण उस्ताद जा पुट आहियूं, असां पाण उस्ताद जा पुट आहियूं, पर असां उस्तादनि जी इज़त बि हिते कई आहे। असां जहिड़ो हाल ख़िदमत बि कयूं था उस्तादनि जी ऐं स्कूल खे बि असां बहितर हलायो आहे। स्कूल हिन स्कूल जा मुंहिंजा 50-60 शागिर्द स्कॉलरशिप तबलीग स्कूल हैदराबाद, कदीर खान लाहौर, NGB स्कूल जहिड़े स्कूलनि में पढ़नि था मुंहिंजा ॿार। आख़िर हे ज़ुल्म छो था कनि? हे इक़्तिदार में असां वेठा आहियूं, पाण पीपल्स पार्टीअ में आहियूं, हीअ नाइंसाफ़ी छो पई थिए? ऐं इहा नाइंसाफ़ी या त मां सम्झां थो त हथ सां कई पई वञे, जो का गूंग बूड़ लॻी पई आहे, ॻाल्हाइण लाइ केर बि तयारु कोन्हे। पंहिंजा हमराह, पंहिंजूं सीटूं, पंहिंजो वज़ीर आला सरदार सिकंदर जी DO कोन थो ॿुधे, सेकेंडरी DO प्राइमरी पांधी खान टालपुर कोन थो ॿुधे, रेस शिजाम जी कोन थो ॿुधे, त कंहिंजी ॿुधंदो? बाक़ी आख़िर छा थिए? पोइ त ऊंध थी वई बेटा, हाणे कंहिंखे चऊं? हिते जेको आहे सो निज़ाम तब्दील नज़र अचे पियो, जिथे वॾियूं बिल्डिंगूं आहिनि उते शागिर्द न आहिनि। जिथे नंढड़ी बिल्डिंग आहे, नंढड़ो स्कूल आहे, उते 380 शागिर्द इनरोल आहिनि। एक्टिव जेको स्कूल आहे उते वरी जेको आहे उस्ताद नथा मुक़ररु करे ॾिना वञनि, जंहिंजे करे मजबूर थी करे सीनियर उस्ताद साईं गुलाम अहमद सोलंकी जी निगरानी में सभई शागिर्द सरापा एजाज आहिनि। हिननि जो मुतालबो आहे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां ऐं वज़ीर तालीम खां त मामले जो फ़ौरन नोटिस वठी करे ऐं जेका डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट आहे एजुकेशन जी, उन्हनि खे हिदायतूं जारी कयूं वञनि त इन स्कूल में उस्ताद मुक़ररु कया वञनि। बसूरत जेको आहे 8 तारीख़ ते जेको आहे एहतिजाज जो ऐलान पिणु कयो वियो आहे। कैमरामैन टीम सां गॾु यासिर शोरो, प्रेस क्लब भानसेदाबाद। हथ सां कई पई वञे, जो का गूंग बूड़ लॻी पई आहे, ॻाल्हाइण लाइ केर बि तयारु कोन्हे। पंहिंजा हमराह, पंहिंजूं सीटूं, पंहिंजो वज़ीर आला सरदार सिकंदर जी DO कोन थो ॿुधे, सेकेंडरी DO प्राइमरी पांधी खान टालपुर कोन थो ॿुधे, रेस शिजाम जी कोन थो ॿुधे, त कंहिंजी ॿुधंदो? बाक़ी आख़िर छा थिए? पोइ त ऊंध थी वई बेटा, हाणे कंहिंखे चऊं?